वेलकम टू सालिया पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 3.1 एक्सरसाइज में। एक बार 20 मीटर फी सेकंड की रफ्तार से बाल उछलाए थो। बुधायो त बाल के उछलाइण ऐं कैच करण में केतिरो वक़्त लगदो। ठीक है, ही प्रॉब्लम में डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में पाण इनिशियल वेलोसिटी मतलब वो केतरी स्पीड से उछलाए तो 20 मीटर पर सेकंड। हाणे पाण के टाइम मालूम करनो है। टाइम मतलब टोटल टाइम जेको बार जी बाल उछलदो मथे वेंदो वरी वापस केतरे में इंदो तो वो टोटल टाइम थींदो। ही छाजे बराबर हुंदो आहे 2t जे। मतलब बाल जेकी मथे वही हू टाइम ऐं जॾहिं वापस थी तो हू टाइम। ठीक है, हाणे जी जेकी आहे हू पाण छा में वठंदासीं, जी पंहिंजी पाण कट में वठंदासीं छो जो बाल मथे तो वञे त इन करे जी पाण कट में वठंदासीं मीटर पर सेकेंड स्क्वायर। ऐं फाइनल वेलोसिटी हुनजी 0 थींदी। 0 छो थींदी त बाबा जॾहिं मथे बाल वेंदो त हिकु भेरे 0 थींदी तॾहिं त वापसि थींदो, न त अॻिते हलंदो रहे। जेकॾहिं हेठि किरी थो पए त हेठि किरण खां पोइ बि त 0 थींदी सोल्यूशन में। हाणे फार्मूलो कहिड़ो लॻंदो, वी एफ इज इक्वल टू वी आई प्लस जी टी। ठीक है, हाणे पाण के टाइम मालूम करनो है। टाइम मालूम करनो है तो ही इनसाइड खणी ईंदासीं जी टी तो वी एफ माइनस वी आई। ठीक है, ही वी आई पाण इनसाइड आंदीसीं तो माइनस जी थी वही, ही जी टी सागी। ऐं पाण के सिर्फ टी मालूम करनी है तो वी एफ माइनस वी आई अपान टी। वैल्यू पुट कयूं, वी एफ जी वैल्यू चाहे 0 है, वी आई जेको आहे हिते जी ईंदी हितां वारी। ठीक है जी, तो वी आई घणी आहे पाण वटि माइनस वी ऐं जी जी वैल्यू माइनस 10। हाणे 10 के 10 जो खोड़ो पढ़ियोसीं तो 20 ते 10 जो खोड़ो घणे भेरे लॻो, 2 भेरे। 10 ते 10 जो 1 भेरे। ही माइनस माइनस पाण में कटिजी वियो। फाइनल जवाब पाण वटि छा थियो, टाइम जेको आहे हू 2 सेकेंड। 2 सेकेंड हिकु साइड जो टाइम आहे, मतलब जे मथे वञण जो भी 2 सेकेंड ऐं वापस थियण जो भी 2 सेकेंड, मतलब हिकु पासे जो। तो टोटल टाइम पाण वटि छा थींदो 2t टाइम थींदो। तो टी जी वैल्यू इतने पुट कंदासीं 2 ज़रबिया 2 तो जवाब छा थींदो 4। मतलब ओवरऑल पांजो जेको टाइम आई जेकी पाण के मालूम करनो हुयो हू 4 सेकेंड पांजो जवाब। को मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। जन के सब्सक्राइब करे वठो जेकॾहिं ना कयो। मिलूं था नई वीडियो में।